सही 18 तारीख़ जो वाक़ियो थियो आहे। 18 तारीख़ ते मुंहिंजी छोकिरी 11 जे टाइम बराबरि घरां निकिती आहे, पंहिंजी अम्मी खां मोकिलाए त मां वञा थी डॉक्टर वटां चेकअप कराए वरी अचां थी। हालांकि उन खां अॻु में उन ॾंद ॾुखिया पियो, उहे बराबरि थी विया हुआ। उन खां बाद में तक़रीबन नमाज़ जे टाइम में अमड़ सारियोसि त हाणे टाइम इलाही थी विया न आया। हुन फ़ोन कयो त हुनजो फ़ोन रिसीव कंहिं कोन कयो। ॿिए दफ़ा बि फ़ोन कई तॾहिं बि रिसीव कोन थियो। हुन खां बाद में कंहिं छोकिरे फ़ोन कयो त हुन चयो आंटी तूं केरु पई ॻाल्हाईं? हू उर्दू वारो हो। त हुन चयोसि त आउं असमत जी अम्मी आहियां। उन खां बाद में बाबा छा थियो? फ़ोन मुंहिंजो रिसीव न पई करे त चई अमड़ तूं हाणे कर वञ जिना एमरजेंसी वार्ड में, असमत जी तबीयत सही न आहे। मुंहिंजी घरवारी ॿुधायो संदसि भाउ खे, हू बि निकिरी वियो, पाण बि हितां रक्शो खणी क्रासिंग छॾई कोन। वरी फ़ोन आयो चई न 5 नंबर कुरंगी वरी सिंध गवर्नमेंट अस्पताल में मोटी अचे। जॾहिं हुते वई गेट जे अंदरि वई आहे तॾहिं वरी फ़ोन कई आहे त तूं मोटी वरी वापसि वञ जिना। तॾहिं हिन चयो माजरो छा आहे? आउं त अची ॾिसां। अंदरि वञे त डॉक्टरनि हिनखे ॾिठो, डॉक्टरनि हिनखे ॾिसी करे भॼणु लॻा। पुछा छा कई त कंहिं बि नथे ॿुधायोसि। वरी उन असमत जो मासी जो छोकिरो आहे, अब्दुरज़ाक नालो आहे, उन ॻोल्हे बि ॾिठो त बेड ते पई आहे। हालांकि हितां चङी बिली वई आहे, उन सां ज़ुल्म थियो वियो आहे। उन खां बाद में उनजे भाउ खे घुरायो वियो ऐं ॿिया हितां विया। उन जॾहिं भाउ आयो पुलिस अॻु में बीठल आहे। हालांकि पुलिस खे कंहिं घुरायो अला आलम का ख़बर कोन्हे। जॾहिं उनजो भाउ आयो तॾहिं उनजे भाउ खे पुलिस वारा बाह में झले हली पहिरीं FIR कटाए पोइ अची तूं पंहिंजे भेण जो मसइलो हल कर। पुलिस वारनि पंहिंजी मर्ज़ी सां FIR कटी आहे। कुझु नाला हुनखे ईंदल हुआ सो हुन ॿुधाया, अञा 2-3 ॿिया मज़ीद हुनखे ॿुधाइणा हुआ त चऊं बाबा हाणे जेके लिखाया अथई इहे ई आहिनि, बाक़ी जेके तूं नाला ॿुधाए पई उहे तूं बयान में ॾिजांइ। पुलिस वारनि पंहिंजी गेम करे पंहिंजी मर्ज़ी सां FIR ठाही। उन खां बाद में वरी चऊं त हाणे आयूं हलो जना। उन जॾहिं जना रवानो थी विया न, उन टाइम ते आउं पहुतुसि। जना वियासीं, उते बि असांखे तक़रीबन असांखे हिकिड़ो थी वियो राति जो। सम्झ में ॻाल्हि कोन थी वई त छा पियो थिए छा न। पोस्टमार्टम थियो, आयासीं हिते पंहिंजे घर। उहे कातिल आहिनि। हिकिड़ो चङो भलो माण्हू वञे पियो, उनखे केनोलाऊं लॻी हुयूं आहिनि बाक़ाइदे बाह में। उनजी आख़िरी तस्वीर जेकॾहिं ॾिठी हूंदी, केनोला बि लॻियल आहिनि ऐं 2-3 सुईयुनि जा बि निशान आहिनि। जॾहिं उनखे हिकिड़ी सुई लॻी आहे, उते हिकिड़ी नर्स चवे थी त हिनखे हिकिड़ी सुई लॻी, तॾहिं हिन चयो मूंखे चकर थो थिए त हिनखे कुर्सीअ ते विहारे छॾियो। उन कुर्सीअ ते विहारे करे पाण वरी ॿी सुई खणी आया, जेका उनखे वरी ॿी सुई हणी छॾियो। पोइ 2 सुयूं ज़हरीलियूं। असांजे बचे सां ज़ुल्म थियो आहे। इन ज़ालिमनि खे फांसी ॾिनी वई ऐं हू थाणे वारो असां सां कहिड़े बि क़िस्म जो इंसानी तौर सां बि हू सही नथे ॻाल्हाइनि। वॾी जाखोड़ करे केस ट्रांसफ़र करे वरी इब्राहिम हैदरी थाणे में आयो आहे। इन ज़ालिमनि खे फांसी सरेआम ॾिनी वञे। कातिल आहिनि, हिननि खे सरेआम फांसी ॾिनी वञे। हाँ, पंहिंजी नियाणियुनि खे हेॾी तकलीफ़ूं ॾेई करे जॾहिं पढ़ाए लिखाए उहो काफ़ी कुझु पेशेंट वग़ैरह जेको सो हिते अस्पताल ते खणी वेंदी हुई, ॾेखारींदी हुई। उन ॾींहुं जेको सो हुनखे ॿार ॿिए हंधा कढाई हुई। हिते जो थोरो इन्फेक्शन थी वियो हुअसि। उहो हफ़्ते जी मेडिसन वठी आई हुई, उहो खाई करे पोइ वरी जेको सो चेकअप लाइ करे वई हुई। चेकअप लाइ 11:30 जा 11 बजे ईअं घरां निकिती हुई ऐं 2:30 बजे ख़बर आई आहे त तव्हांजी धीउ जी जेको सो डेथ थी चुकी आहे। असांजी नौजवान नियाणी वेचारी सां हेॾो बेदर्दी कई वई आहे ऐं उन जा कातिल जिन जी असां तस्दीक कई आहे उहे अञा आज़ादु पिया हलनि। छो पिया आज़ादु हलनि? उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं अवामी थाणे ते हुआ। उतां असां उन्हनि खे जेको सो हिन साइड ले चेंज करायोसीं त डॉक्टर अयास त जेको सो हुन ते रिलीफ ते उनजी जेको सो थी वई आहे, उहो आज़ादु पियो हले। ऐं डॉक्टर शकील शुरू खां ई अञा गिरफ़्तार कोन थियो आहे।
ऐं सिर्फ़ु 3 ॼणा जेको गिरफ़्तार थिया डॉक्टर अयाज़ बि थियो हुओ ऐं उनखे बेल हिकदमि सां कीअं मिली ऐं कल्ह कोर्ट ते जेको वियासीं त उन जे मुंहं ते का नदामत कोन हुई। उन्हनि जो वकील चए पियो त इहे शरीफ़ माण्हू आहिनि। इहे कीअं शरीफ़ माण्हू आहिनि जॾहिं उहे हिते जाइ वारदात ते मुंहिंजी भेण खे गुमराह कयूं ऐं उनखे जेको सो अहिड़े तरीक़े सां भॻाइनि था। असांजो त शक इन्हनि ते आहे न। उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे, उनखे रिमांड में वरितो वञे ऐं उन खां तफ़्तीश कई वञे। असांजे त पेटनि में खाधा बि कोन्हे, न निंड्रूं आहिनि, हर वक़्तु परेशानी, डिप्रेशन, ॿुधो न बच्चो ॿार राति जो बच्चनि खे संभालियो, ॾींहं जो बच्चा डिप्रेशन में पियो वञनि, न ॾींहं जी ख़बर थी पए न राति जी ख़बर थी पए। हीअ असां सां कहिड़ो ज़ुल्म कयो पियो वञे। सिंध में रही करे सिंध ॼाई सां अहिड़ा ज़ुल्म थियनि था ऐं असांजा हुक्मरान अञा माठिया निंड सुता पिया आहिनि। उथनि जागनि जेका ज़ालिम आहिनि उन्हनि खे केतिरे किरदार ताईं पेचाइनि, तॾहिं वञी असीं सुकून में थींदासीं। जीअं ज़ैनब जो केस हल कयो वियो, ज़ालिम खे फांसी जे तख़्ते ते लेटायो वियो, तीअं इन्हनि खे बि जेको सो जेसि ताईं फांसी न आई आहे तेसि ताईं असीं चुप करे विहण वारा न आहियूं, न ई असीं डिॼण वारा आहियूं। असांजी त चेन फिटी वई आहे पर इन्हनि जो बि चेन करणु कोन ॾींदासीं। असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजी नियाणी वई आहे, असां जेको सो बेदर्दी मां जेको सो ईअं न निंड थी अचे न ॿियो थी अचे। असांजी जवान नियाणी वई आहे, ज़ालिमनि खे केतिरे किरदार ताईं पेचायो वञे। असांखे को सुकून कोन्हे। असीं ग़रीब आहियूं, असीं इन में ख़ुशि आहियूं, पर असांखे इंसाफ़ खपे, इंसाफ़ खपे। असांखे कुझु ई न खपे, असांखे इंसाफ़ खपे। महिरबानी करे अल्लाह जे वास्ते असां सां इंसाफ़ कयो वञे, इन्हनि ज़ालिमनि खे जेको सो केतिरे किरदार ताईं पेचायो वञे। इहो मां सभिनि ॿारनि खे इहो थी चवणु चाहियां त इहो सिंध जी नियाणी सभिनि सिंधी भाइरनि खे इहो अपील थी करणु चाहियां त उहो जेको सो हिकिड़ी स्टूडेंट हुई, पढ़ाई हुई ऐं बहादुर इलाही दिलेर असांजी नियाणी हुई। असां माइट उन ते फ़ख़्रु करींदा हुआसीं। अॼु उनखे एॾो बेदर्दी सां हीअं क़तल कयो वियो आहे, इन जो असांखे इंसाफ़ खपे। महिरबानी करे अल्लाह जे वास्ते जेको सो मां सभिनीनि खे इहो अपील थी करियां, रिक्वेस्ट थी कयां त असांखे इंसाफ़ खपे, इंसाफ़ खपे। मुंहिंजो नालो शाज़ी आहे ऐं मुंहिंजो तालुक़ु इब्राहिम हैदरी सां आहे। असमत बेसिकली केटी बंदर जी आहे ऐं उतां खां पोइ वरी शिफ्ट थी करे इब्राहिम हैदरी आया। असमत BSc जी स्टूडेंट हुई ऐं इंडस हॉस्पिटल में कमु कंदी हुई। उनखां पहिरियां आगा खान में एज़ अ वर्कर कमु कंदी हुई। असमत हमेशह जॾहिं बि असांखे मिलंदी हुई त मतिलबु को माण्हू ई हूंदो आहे, कॾहिं कॾहिं परेशान बि थी वेंदो आहे, पर मूं ज़िंदगी में असमत खे कॾहिं बि परेशान या अपसेट न ॾिठो आहे। उनखे कोशिशि मतिलबु इहो कंदी हुई। आगा खान में जॾहिं कमु कंदी हुई त मतिलबु एनी टाइम खिल मस्ती मज़ाक ऐं हुनखे दर्द हूंदो हो त पंहिंजे माण्हुनि जे लाइ कुझु करियां। ऐं हुनजो मतिलबु हुनजी स्ट्रगल हुई, छो जो असमत खे मां जॾहिं सुञाणा थी त हूअ इन कंडीशन में न हुई, माना घरेलू लेवल ते बि। पोइ हुननि पंहिंजा घर वग़ैरह ठाहिया आहिनि ऐं ओवरऑल हुननि जी स्ट्रगल रही आहे। त हिकु एॾी बहादुर नियाणी सां जेकॾहिं मतिलबु इहो वाक़ियो थिए थो त असांजूं असमतूं बि महफ़ूज़ कोन्हनि ऐं असां इहो मतिलबु मुतालबो कयूं था त जेको असमत सां इहो वाक़ियो थियो आहे असांजी ॿी का नियाणी हिन जो शिकार न थिए। त इन लाइ करे हुकूमत खे जेको आहे न पंहिंजी निंड मां उथी करे असमतनि जो ख़्यालु रखणो पवंदो, उनजी हिफ़ाज़त करणी पवंदी। त इन लाइ करे असां उन वक़्त ताईं सरापा एहतजाज रहंदासीं जेसीं इहो सॼो मसइलो हल नथो थिए, जेसीं असमतनि जे क़ातिलनि खे जेको आहे सज़ा नथी ॾिनी वञे या असमत जी फैमिली सां इंसाफ़ नथो कयो वञे। अॼु जेको आहे न पाकिस्तान फिशर वक़्फ़ फोरम ऐं समूरी इब्राहिम हैदरी जे अवाम पारां असां एहतजाज कयो हो, जंहिंमें असांजा मुतालबा इहो हुया। फ़क़ति असांजो हिकु मुतालबो आहे त असमत जा जेका क़ातिल आहिनि या उन जे क़तल में जेका माण्हू मुलविस आहिनि त उन्हनि खे तव्हां फाही ते चाढ़ियो ऐं जेके माण्हू हिन में 3 ॼणा गिरफ़्तार थी विया आहिनि त उन्हनि खे जेल में सभु फैसिलिटीज़ ॾिनियूं पियूं वञनि, हुननि खे पखा लॻाए ॾिना पिया वञनि, हुननि खे जेको आहे उहो खाधो पीतो उन्हनि जो घरां अचे पियो। उहे मतिलबु हिकिड़ो क़तल करे आया आहिनि या त का जंग खटी करे आया आहिनि। तव्हां जे करे लॉकअप कयो आहे उन्हनि खे ऐं कल्ह ब्रेकिंग न्यूज़ हली त हुननि जो मुखिया जेको जवाबदार आहे उहो गिरफ़्तार थी चुको आहे, हालांकि उनजी बेल थी चुकी आहे अॼु सुबुह। त तव्हां मतिलबु हिकिड़े उनखे रिमांड ते ॾियो, हुनखे कीअं ईअं छॾे सघो था। त असां मतिलबु पूरी कोशिशि कंदासीं। इब्राहिम हैदरी जी आवाम तेसीं ताईं ख़ामोश न वेंदी जेसीं ताईं असांजी नियाणी सां जेको आहे इहो मतिलबु इंसाफ़ उनखे नथो ॾिनो वञे। असमत जेको आहे सिर्फ़ु हिकिड़े घर जी या बाबू खाणेजो जी नियाणी न हुई। असमत जेको आहे असांजे सॼे सिंधी समाज जी नियाणी हुई ऐं असां पंहिंजे नियाणियुनि जो मतिलबु तहफ़ुज़ लाइ करे तेसीं हर अपील कंदासीं सिंधी भाउर ऐं भेनरुनि सां, सिविल सोसाइटी सां ऐं स्पेशली जेको आहे वकील आहिनि, मां उन्हनि सां गुज़ारिश कंदसि त असमत जो केस जेको आहे मज़बूत खां मज़बूत बनाइण में असांजो जेको आहे साथ ॾियो, छो जो इहे जेकी फैमिली आहे हुननि जो कानून सां एॾो को लाॻापियल वास्तो कोन आहे, त उन्हनि खे एॾी ख़बर कोन आहे। असां जेको आहे इब्राहिम हैदरी हूअं माहीगीरनि जो एरिया, त असां समूरी जेको आहे उन्हनि माण्हुनि खे अपील कंदासीं त असांजो साथ ॾियनि ऐं प्रेस क्लब ते जमा थी करे असमत खे इंसाफ़ ॾियारण लाइ करे असांजो साथ ॾियनि त जीअं असां असमत जे क़ातिलनि खे सज़ा ॾियारे सघूं। हाँ, असमत जी नंढी भेण हुई। असमत मूंसां इलाही क्लोज़ हुई। असमत खे कुझु बि कोन हुओ, ख़ाली वात में दाणो निकितो हुओ, हुन ख़ाली ईअं चयो हुओ त मां चेकअप कराइण थी वञा।
मुंहिंजी भेण सां छा थियो कुझु थियो केरु कुझु एक्शन कोन पियो करे। भेण इलाही बहादुर हुई, मतिलबु हिकु क़िस्म जी लीडर हुई। असां सॼे ख़ानदान में अहिड़ी कहिड़ी छोकिरी कोन हुई, असां सॼे ख़ानदान जी लीडर हुई। मुंहिंजी हिकिड़ो मुतालबो आहे, तव्हां पाण मुंहिंजी हालत ॾिसी रहिया आहियो त उहो भेण हुनजी हूंदी हुई जेको रधणु पचणु खारणु पीआरणु सभिनी जी सार संभाल वठणु। उहो पाण मानी कोन खाईंदी हुई जेसीं न असां मानी खाधी हुअसीं। असांखे दुख आहे असांजी भेण जो, असां चाहियूं था जेको असांजी भेण सां थियो उहो ॿियो कंहिंसां न थिए। उनखे कातिलनि खे सज़ा ॾी वञे, उनखे सरेआम फांसी ॾी वञे। असांजी भेण जॾहिं खां वई आहे असां त के न थी विया आहियूं। असमत जी नंढी भेण आहियां। असांजी भेण वञण खां पुठियां असां बिल्कुलु अकेला तन्हा महसूसु कयूं था। बिल्कुलु घर जहिड़ो करे बसि माण्हू खे खाइण न करे दौड़े थो। असां बसि अकेला थी विया आहियूं असांजी भेण खां वञण खां बाद।